अॼु असां ॻोठ मालसरियो में मशहूरु असांजो शाइर नसरुल्ला नाशाद ऐं उन जा जेके वॾड़ा आहिनि उनजे ख़ानदान में असां हिते ॻोठ में मौजूदु आहियूं। असां पंहिंजी हिन सुघड़ खां ऐं पंहिंजे जेको ॼाण वारो रखंदड़ माण्हू आहे उन खां हिन मालसरी ऐं ओसे पासे जे बारे में बेडुबाद वठण जी कोशिशि कंदासीं। काका तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो कलंदर बख़्श। कलंदर बख़्श। पीर जो नालो मोहम्मद दोस्त। हा, नाशाद जो चाचो। नाशाद जी हा। ऐं अवां समा। जी हा, उते समा आहियूं। हाणे हीअ जेके तीअं सम मथे थोरो ॿुधायो भई त तव्हांजे ही पाड़नि जी पुष्ट वग़ैरह किथां थिए थी, असुलु किथे जे हिते कीअं आबाद थिया? हाणे इहो जीअं असां ॿुधो आहे त असांजा वॾा जेके तंदे मोहम्मद ख़ान खां लाखात दे खां आया। लाखात दे खां आया ऐं अञा ताईं बि उते असांजा समन जा वॾा वॾा राज आहिनि, वॾी वॾी ज़मीनदारी हुननि जी आहे। ॾाढे समय वारा ऐं सेखाट वारा वॾा वॾा जेके उहो त अलॻि आहे न, पर हीअ चंद मोहम्मद ख़ान खां ई वेठा आहिनि। लाखात ते आहे जिते हाजी मोहम्मद कहिड़ो हीअं हाजी नूर अहमद, हुननि में वॾो मोहम्मद जिमल जेको आहे हुननि में वॾो मेन ज़मीनदार आहिनि, वाटरनि जा धणी आहिनि। हा, असांजा वॾा उतां आया, पोइ उन टाइम सिंध आबाद कोन हुई, घटि हूंदी, पाणी घटि हूंदा, पोइ माल जे साॻे माल हूंदो काए अची हिते वेठा। पोइ मुख़्तलिफ़ असांजा 5-8 ॾह राज आहिनि जंहिंमें राजन जा थोरा नाला ॿुधायो। राजन जे वॾा हुआ जी हा, असांजे ही मालसरियो वीर मोहम्मद आहे, मथां मालसरियो सलीम समूह आहे, जाबो समा आहे जंहिंमें वॾेरो भारो, वॾी शख़्सियत वारो, वॾी ज़मीनदारी वारो, पोचारो, तमामु सादो ऐं सुठो माण्हू, ग़रीबनि जो हमदर्द, चवंदो त पोखे सो खेड़े सो खाए मण वठण वारो उहो ख़ानदान जो भारो माण्हू, जंहिंजो पोयर ताईं अॼु हुनजो फैज़बान पुटु आहे जेको वॾो सूबेदार इंस्पेक्टर थियण वारो आहे, उहो बि अॼु ताईं जेके हारी आहिनि हुननि जा पोखे न खाए न खेड़े न मण सिर्फ़ु हिकिड़ो हुननि खे ॾियनि था। ख़ुदा अलाह बचायो असांजे वॾे थर जे हिसाब सां हामिद वालिद साहिब जेको जियो थी रिटायर थियो, ख़ुदा ख़ैर मोहम्मद समूह हो ऐं लाठी टोबो अॻिते अचे थो, लाठी टोबो समूह जो जंहिंमें रशीद समूह ऐं अली मोहम्मद समूह लाठी टोबे जा ज़मीनदार शख़्सियत हुआ वीचारा विया हलिया, पोयर उन्हनि जा पोया जेके आहिनि 10-12 ॻोठ ॿारहं। जी हा। इन्हनि जो वॾो कहिड़ो? इन जेके तव्हांजे सॼा पाड़ इन्हनि जो ख़ासि पाड़ो आहे समन में? ईअं ख़ासि कोन्हे, लाखाटिया पाड़ो करे सॾिजे। लाखाटिया इन लाखाटियनि खां वॾो जेको तव्हांजो पुश्त में पीढ़ी में वॾो हुजे, 5-7 पीढ़ी में वॾो, उहो असांखे ज़हन में कोन्हे। हिते कहिड़े सदी में कहिड़े सन में हिन थर में आबाद? असांजे अंग्रेज़ जे दौर खां अॻु में आयल आहिनि। सदी या कंहिंखे तारीख़ जे हिसाब सां साल यादि कोन आहे। अंग्रेज़ जे दौर खां घणो अॻु में आयल आहिनि। हिननि खे ही जेके ॿनियूं ॿार हिननि खे मिलिया, सभु सुखिया संजा माण्हू आहिनि। ॿनियूं ॿार हिननि खे उन वक़्तु कहिड़े हुकुमरान ॾिना, कीअं मिलिया? साईं ही ॿनियूं त पोइ ही के माण्हुनि जो खां हुयूं, उन्हनि खां वरितऊं, मालदार हुआ। ॿनी जो त सर में शौक़ु कोन हो, चाह कोन हूंदो, माण्हू ॿनी पोखींदा कोन, 4 एकड़ 3 एकड़ 4 एकड़ मिड़ी मालबंद माण्हू हूंदा, माल ते हूंदा हुआ। पोइ जेके सरकारी ज़मीनियूं पियूं हुयूं अंग्रेज़ जो दौर आहे, उन में ला इहे कानून थियो त बाबा इन में यकसाले तौरु चढ़े त बाबा 4 एकड़ या 8 एकड़ मूं चढ़ाया, 5 साल यकसाले तौरु 50-50 जेके 10-20 रुपया ॾिबा, 25 साल ते गवर्नमेंट उन्हनि खे सर्वे नंबर करे यकसालो पको करे हमेशगी में आणे धणी खे पटो ॾींदो, माना हुनखे रायदारी मिलंदी हुई। ॿियो हीउ जेको त मालसरियो जो त ॿुधायो भई माण्हू खे सम्झ में ईंदो नालो कीअं थियो, इन ओसे पासे में जेके ॻोठ आहिनि उन्हनि जे बारे में त ॿुधायो भई मालसरियो कीअं थियो, इहे ओसे पासे वारा ॻोठ जेके आहे उन्हनि जे बारे में थोरी महिरबानी। साईं हाणे मालसरियो असां जीअं ॿुधो आहे, वधीक त नाशाद या शुकुर माण्हू उनखे वधीक ख़बर हूंदी, असां जी वॾनि खां ॿुधो त हीउ माले ठकुर जो ॻोठ हो। माले ठकुर जो ॻोठ हो। सरियो चवंदा आहिनि हिंदी में, नंढो तलाउ खे चवंदा आहिनि सर, ऐं सरियो जेको उनखे चवंदा आहिनि नंढो हूंदो उनखे सरियो चवंदा आहिनि। ऐं माले ठकुर जो उन पुठियां थियो मालसरियो, ॿुधो उनजो को जागीरो, पोइ केॾा विया कीअं थिया उहा का ख़बर कोन्हे। पथर जेको तो ॿुधायो? हा, पथर वरी असांजे ॻोठ खां 2 किलोमीटर ते गिगारी भीरनि जो ॻोठ आहे, उहा उरिया वॾो हिकिड़ो पथर लॻल हो। पोइ चवंदा पिया त इहो पथर माले ठकुर जे ज़मीनदारी जो दंगो आहे, मतिलबु हिते एस आई हुनजी जेको ज़मीनदारी हुई। हा, ख़ुदा ॼाणे त कोई कोन्हे, कोई हिते नाम निशानी कोन्हे। उहो ठकुर पोइ पार कर विया हलिया, जा उते जागीर मिलियूं, उते आबाद थिया। ॿुधो, हा इहो ॿुधो था चऊं था,
रिकाती माना को बि ठकुर जो हिते ज़मींदारी कोन आहे हिन तुंहिंजी उसे पासे में ॿिया कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि मशहूरु ॻोठ मशहूरु ॻोठ हितां ॿाराच अचे थो जमायत जो ॿ पाड़ा आहिनि ॿाराच जा पाड़ा ॿुधाए मशहूरु आहिनि ॿाराच मां कहिड़ा कहिड़ा ओरा हाजी अबू बकरो सालम जमायत में हुद जमायत में इब्राहिम रशीद फ़कीर वारा काबुल फ़कीर वारा काबुल इहे वॾे साईं खां वठी जेको रशीद वॾो जेको उहो चवंदा त अंग्रेज़ दौर में हिन ते हिते लेटर आयो त बाबा रशीद राजड़ जेको आहे उहो हुर आहे उनखे गिरफ़्तार करे पेश इहो जेको सूर्य बादशाह वरी सूर्य बादशाह जी जेके तहरीक हुई जंहिंमें लोढ़ा भराणा ऐं हुर विढ़िया शहीद थिया अंग्रेज़ तहरीक हली उन में पोइ इहो रशीद असांजा चवंदा ॾाढो जेको हू नालो थींदो अमीमंद नालो हो अमी मोहम्मद पोइ रशीदार आया अमीमंद त हाल वग़ैरह छा थींदो तॾहिं सिपाही त चयो पर हिकिड़े कोटवाट खां माण्हू त ॾिना हुआ तॾहिं चया बाबा कुझु कोन आयो वञे वेहो पंहिंजे घर जेकी कुझु थियो उनखे मुंहुं ॾियणु आऊं ॿुधल या अमीमंद शाबाश तो न किया अमीमंद जो पीसी जमात जो साथल कोन हो न हूं त जमायत कोन हो जमायती कोन हो हमदर्द हिन जी सहबत संगत में जो हो पोइ असांजो नानो जेको अब्दुर्रहमान हो उहो वॾो पैसे वापारी हो पैसे पार्टी तॾहिं अॼु चेक आहे तॾहिं हुंडी हलंदी इंडिया खां गुजरात खां हुंडी ईंदी चवणी हुंडी वेंदी सेठ हिकिड़ो त हूंदो जंहिं कंहिंजी हुंडी हूंदी बाबा लख हुजे 50-10-20 तॾहिं घणी ॻाल्हि हूंदी त पोइ तॾहिं अमीमंद अची हाणे ॻाल्हि ॿुध रशीदार जो नालो न उथे मुंहिंजी हुंडी बि आहे पंहिंजे नगर शहर में सेठ उहा हुंडी खणी टोटल पैसा जेके आहे पिया ख़र्च करे छॾ हिननि जो जमायत में हिन जो नालो को बि न अचे पोइ तॾहिं सूबेदार ताईं मंज़र सूबेदार खे ॿुधाए त बाबा उहो आइन कोन आऊं फतवा थो ॾियां 5 रुपया जेके तूं वठि खणी संगत वरिते या न वरिते हाणे उहो अॻिते गुज़ारे उन्हनि इहा ॻाल्हि ई कोन कई त हुन पोइ छा कयो लेटर लिखी छॾियो त बाबा असां इंडिया ताईं माना तॾहिं मुल्क हिकिड़ो हो पंहिंजो सिंध सूबो बम्बई सां हो बम्बई सूबो हो पोइ हुन तहक़ीक़ कई न कई पंहिंजे लेटर जे हिसाब सां लिखी छॾियो बाबा पूरो एरियो जेको आहे इहो सॼो ॻोल्हियो आहे 3-4 ज़िला ॻोल्हिया आहिनि किथे इहो माण्हू कोन आहे ॿुधो पोइ अॼु ॾींहुं ताईं परियां जेके वॾा असांजा वॾनि जो जेको चवंदो आहे घोड़े जी वाग में जलियो मिसाल हितां तव्हां वेठा त हितां कॾहिं बि असांजे माण्हू घर कोन ईंदा बाबा हिननि असांजो जेको हिफ़ाज़त कई हाजी अबू बकर पोइ वरी पैसे पार्टी थियो मोमिन दल हो हिकिड़ो मोमिन दल केरीअ में उहो बि केरीअ में मालदार हो छा हो मालदार हो पैसे वारो मालदार हो ऐं नवाब शाह जो वापार कंदो हो शहरशाह ऐं भलो अख़लाक वारो माण्हू माना सुठे सुठे माण्हू सुठो ही जेको सुंदर वारो ॻोठ आहे सुंदर में जेके चइबो आहे या सुलेमान हो या ॿिया वॾा इन्हनि वॾनि जे बारे में थोरो ॿियो बात ही किथां आया इन्हनि जो वापारु चवनि था त आया के चवंदा सांगड़ खां आया के चवंदा ख़ैरपुर खां आया हाणे सही तस्दी कोन जेके माण्हू कोई न केतिरी ॼाण कोन पोइ इहे हिते अची आबाद छा पोइ वञो वरितो के कढियो के कीअं थियो पोइ वापारु कंदा हुआ हीउ जेको ऋण आहे ऋण भला तव्हांजे वेझो आहे ऋण कीअं था सम्झो हिते ऋण जो पाणी कीअं थो भरिजे हिते जो ऋण कीअं तव्हां कहिड़े नमूने सां ॾिसो था त समुंड केतिरो वेझो आहे ऋण केतिरो वेझो आहे नंगर तव्हांजे वेझो आहे ऋण जो हीउ हिसाबु आहे त अरबी समुंड खां ऋण कच्छ जेको आहे 200 किलोमीटर के चवंदा 100 किलोमीटर जेको बादल एरिया ते जेको अचे थो जेको चूड़ीअ ताईं लंघ थियो ऋण कच्छ ऋण ऑफ कच्छ उन मज़ा जेके कुझु पाणी वेही कंहिं ज़मीन मां ही हेठि आया त उते इहे फाटक थिया उन मज़ा ऋण थी विया ऐं बाक़ी हीउ जेको सुंदर में जो राजड़ में हाजी पंहिंजो सिलेमान राजड़ जेको वापारी माण्हू हूंदो नवाबशाह वापारु कंदो सफ़ा हिकिड़ो शखी माण्हू दरवेश माण्हू हूंदो ॿुधो जहिड़ो पोइ ॻाल्हि हेॾो ॿार करे वेंदो उन जी ॻाल्हि ते एतमाद हूंदो ऐं हाजी फतेह महमूद हिननि में तमामु सुठो माण्हू हो ऐं तमामु महिमान नवाज़ फ़ैसिला कंदड़ हाजी जमील जो जेको चाचो हो ॿुधो हाजी अलाजुड़ जो वापारु कंदो हो हज़ार छेला हुआ साईं थर जूं जेके मौसमूं आहिनि मिसाल तौरु तुंहिंजी उमिरि घणी आहे उमिरि मुंहिंजी 67 साल त इन विच में मिसाल तौरु हींअर बि चवंदा 2 महीना लगातार बरसाति पई चवंदा बाबा 7 सावण थिया अहिड़ा सावण अहिड़ा मींहं अहिड़ा वसकार अहिड़ा जेके माना सुकार वरी ॾुकार थींदा सुकार थींदा अहिड़ा के ख़ासि तो ॾिठा जी त साईं असां हिन खां अॻु में कॾहिं बि बरसातूं ॾुकार बि ॾिठा 2 ॾुकार पिया बरसातूं वठियूं फ़सुलु अधु में जेके सुकी विया के वरी अहिड़ियूं सालूं जंहिंमें फ़सुलु अॼु जेको आहे इन खां बि 8 ते थिया हुआ पर हिन साल जेको बरसाति पई आहे
जीअं 7 महीने खां शुरू थी आहे 7 पूरो वठो 8 महीनो पूरो वठो ही 9 जी 16 17 तारीख़ लॻी आहे इन विच में 3 ॾींहं 4 ॾींहं वक़्फ़ो 3 ॾींहं 4 ॾींहं वक़्फ़ो पर वॾो वक़्फ़ो न पूरी ज़मीन त आहे सुकी बि कोन हुई ॿुधो त अहिड़ियूं बरसातूं 100 साल वारो जेकॾहिं अॼु ज़िंदहबान हूंदो उनखां पुछंदा त उन इहा जेका आहे सो एॾियूं बरसातूं लगातार कोन थियूं हा ही मोर वारा मोर जूं लांतियूं हिते मालसरी में जी ही मोर कॾहिं खान कीअं छा मोरनि जी छा ॻाल्हि आहे साईं मोर त असांखे जीअं ज़हन में आहे न तीअं असां हिते मोर ॾिठा आहिनि थोरा थोरा हुआ पोइ उन वधीक जाम थी विया के माण्हू शिकार बि कंदा हुआ त उनखे शिकारियुनि खे बि जो उते बंसी कड़ी पर पाबंदी किथे ॾिठो उनजे पोयां लॻा होड़ होड़ कयो भॼायो जुड़ायो तंहिंखां पोइ अॼुकल्ह त हर ॻोठ में सूंदर में त वञे ॾिसो मोर ॾिसंदा ॿाराचरे में वञे ॾिसो मोर ॾिसंदा ढाबे में वेंदा मोर ॾिसंदा सीव में 5 किलोमीटर ताईं तव्हां वेंदा पिया त मोर पिया ॾिसंदा ऐं कुदरती ॾिसूं आहे थोरे मुंहिंजा थी कुदरत उनखे वधायो कॾहिं कॾहिं बीमारियूं अहिड़ी गाह गुलज़ार कहिड़ा गाहनि जा नाला कहिड़ा ख़ासि जेके गाह हेॾे थींदा हुआ गाह त हाणे जेके थर में जेके थियनि था ख़ासि करे हिन इलाइक़े हिन पट में हिन पट में जेके थियनि था इहो पंहिंजो हाणे ज़हन में असांखे घणो थोरो जेको नाला पूरी तरह नथा अचनि जीअं पंहिंजो लंब आहे पंहिंजो इहो आहे मंताणो आहे पूरी आहे ॿुधो ऐं पंहिंजो वेकर आहे इहे गाह जेके हिन टाइम ते जाम आहिनि हिन साल हा मंताणो इहे सभई हिन साल ते ऐं सावणियूं जेके थिया आहिनि माना चवण जो मक़सदु त हेल 7 सावण थी विया जी हा सावणी भारी थी चवंदा 100 साल में हेड़ी सावणी कहीं कान ॾिठी जेका पाण खे नसीब थी आहे पाण हिते आया आहियूं तव्हांजी वॾी महिरबानी अलाह ख़ुशि हुजो असीं सां गॾु मां जेके दोस्त आया आहियूं उस्ताद निज़ामानी गॾु आयो आहे सैफुल्ला वसाण गॾु आयो आहे मंसूर वसाण गॾु आयो आहे ऐं मुबीन वसाण आहियां उस्ताद निज़ामानी सभु दोस्त अलाह कंदो काको जियो ऐं साईं नसरुल्ला वारा अलाह कंदो ख़ुशि महिरबानी